नज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के डहूमेल का ख़बर ॾींदा आहियूं। डहूमेल शहर जे रमज़ान जे 9वें रोज़े खां लॉकडाउन जी पॉलिसी में नरमी सबबि वापारियुनि कारोबार शुरू करे छॾिया आहिनि। वापारियुनि में SOP ते अमल करण जो यकीन ॾियारियो आहे। ॿिए तरफ़ रेड़ा पीढ़ी ते होटल हलाइण ऐं वॾनि कारोबारनि ते अञा ताईं पाबंदी बरक़रार आहे। ज़िले इंतज़ामिया पारां पुलिस जो गश्त हुअण करे आम सवारी जो शहर में दाख़िल ते सख़्ती बरक़रार आहे। डहूमेल शहर जे वापारियुनि हुकूमत पारां मंज़ूर SOP ते पाण मुरादो अमल कंदे दुकान जा अध दरवाज़ा खोले ॿिनि माण्हुनि खे दुकान ते अचण जो चई कारोबार शुरू करे छॾियो आहे। रमज़ान शरीफ़ जे 9हें रोज़े ते इंतज़ामिया पारां नरमी करण करे डहूमेल ऐं ॿियनि मुख्य शहरनि में 70% दुकान खुली विया, जंहिं करे शहर में माण्हुनि जी रश नज़र अची रही आहे। पुलिस पारां शहर में गश्त करे शहरियुनि खे हिक जाइ ते बीहण खां मना कई वई ऐं शहर जे दाख़िली रस्तनि ते सख़्ती जारी कई आहे। माण्हुनि जे अच वञ खे पिणु रोकियो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।